नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जामशोरो मां ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो पुलिस पारां GM सैयद एडमिशन ते SUP अॻवाण से जलाल महमूद शाह जो घर ते पुलिस हटालन चढ़ाई पुलिस चढ़ाई जे इतला ते कारकुन पहुची विया। DSP कोटली गुलाम शबीर सिरकी जी अॻवाणी में पुलिस हटालन SUP सरबराह से जलाल महमूद शाह जी रिहाइशगाह ते संदुसि गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई है। SUP अॻवाण थाणे बुलाखान ॾांहुं रवाना, पुलिस वापसि रवानी थी वई है। इन सिलसिले में राब्तो करण ते SUP मरकज़ी अॻवाण रोशन अली बुरड़े ॿुधाए त श्री जलाल महमूद शाह खे अॼु थाणे बुलाखान वञणो हो त सुबुह सवेल पुलिस हटाला साईं जे घर में DSP कोटली शबीर सिरकी जी अॻवाणी में घिड़ी आया। संदुसि एक्शन कमेटी 20 जून ते सिंध हुकूमत खिलाफ़ जलसा जुलूस करण जी वञे पई त हिन लाइ सिंध हुकूमत बौखलाहट जो शिकार थी आहे ऐं इन लाइ सिंध एक्शन कमेटी जे अॻवाण खे हरासा कयो पियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।